सिंध जी सकाफ़त रिली। हर क़ौम जो पंहिंजो पंहिंजो कल्चर हूंदो आहे, जंहिंमें उन जे जियापे जा उहिञाण ऐं वजूदियत जा अहसास शामिल हूंदा आहिनि ऐं सदियुनि खां बाद बि क़ौम खे कल्चर जे कतब आंदल शयुनि मां सुञातो वञे थो। ईअं ई सिंध जी तहज़ीब में रिली बि ख़ासि क़िस्म जो रुतबो रखे थी। रिलीअ खे बि टोपी अजरक वांगुरु पंहिंजी अहमियत हासिल आहे, जेका समूरी सकाफ़त जी 6 रग वारी हैसियत रखे थी। हूअं त रिली पूरी सिंध में ठाही वञे थी, पर सिंध जो ॾाखणो हिसो जंहिंखे लाड़ सॾियूं था, उते तमामु घणी ठाही वञे थी। सिंध जी रिली क़दीम सिंध खां वठी जदीद सिंध में बि साॻी अहमियत सां गॾु हर घर जी ज़रूरत बणियल आहे। सिंध उहो वाहिद परगि॒णो आहे जंहिं में रिलियुनि जो पोरियो कारीगरीअ सां गॾु निफ़ासत सां थियल हूंदो आहे ऐं उन पोरे में औरतुनि जी महिनत रत सत समेत शामिल हूंदी आहे। रिलीअ जो पोरियो औरतूं घरनि में बाक़ाइदा कंदियूं आहिनि, जिन मां संदन कंहिं हद ताईं ज़रूरतुनि जो पूराओ बि थी वञे थो। सुघड़ सिंधी औरतूं मुख़्तलिफ़ रंगनि जे कपिड़े मां घणी महिनत, हुनर ऐं कारीगरीअ सां टुकरियुनि ऐं चतनि वारियूं ख़ूबसूरत रिलियूं ठाहींदियूं आहिनि, जेकी सॼी सिंध में सिंध जे औरताणे हुनर ऐं फ़न जी सुञाणप बणियल आहिनि। रिलीअ जा केतिरा ई क़िस्म आहिनि, जिन मां टुक वारी रिली घणो मशहूरु आहे। नंढनि ऐं नवनि ॼावल ॿारनि लाइ नंढड़ियूं रिलियूं ठाहियूं वेंदियूं आहिनि, जिन खे रिलका चइबो आहे। रिलीअ जा 2 पुड़ थींदा आहिनि, जिन में हिकु हेठियों पुड़ जेको सादो ऐं लसो हूंदो आहे, उनखे हेठियों तह या पुड़ बि चइबो आहे। ॿियो मथियों पुड़ जंहिं ते हुनर ऐं कारीगरी थियल हूंदी आहे, उनखे झलरी बि चयो वेंदो आहे। ॿिन्ही पुड़नि जे विच में पुराणनि कपिड़नि जूं इगड़ियूं विझी रिलीअ खे कुझु थुल्हो कबो आहे, जंहिंखे के लीह या लेह त के वरी पूर बि चवंदियूं आहिनि। रिलीअ जी सॼी सूंहं झलरीअ में मौजूदु हूंदी आहे ऐं महिनत बि वधि खां वधि उन जे ठहण में लॻंदी आहे। झलरीअ जे पहिरें विच वारे हिसे खे ॻंढे जोड़े उनखे चइनि या 6 ॿारनि में विरहाए ठाहिबो आहे। सभई हिसा या ॿारियूं ठहण खां पोइ पाण में ॻंढे झलरी ठाही वेंदी आहे। रिली 7 फुट डिघी ऐं 4 फुट वेकरी ठाही वेंदी आहे। रिलीअ जो निमाज़ पढ़ण लाइ टुक ते मुसलो पिणु ठाहियो वेंदो आहे। थर जी रिली तमामु महांगी थिए थी। सिंध में चवणी आहे त थर जी रिली थर जो उठ, हिकु ई नाणो हिकु ई अघु। सिंध में न्याणियुनि जे ॾाज लाइ ख़ासि क़िस्म जूं रिलियूं ठाहियूं वेंदियूं आहिनि, जिन जे ठहण में वक़्तु ऐं पैसे जो घणो ख़र्च थिए थो। रिलीअ जा मुख़्तलिफ़ क़िस्म ठाहिण दौरान औरतूं पंहिंजे ज़हन में रिलीअ जो ख़ाको रखंदियूं आहिनि ऐं बाद में उन जे ख़ाके तहत इगड़ियूं ॻंढे नमूना तरतीब ॾींदियूं आहिनि। रिली नए कपिड़े मां बि ठाही वञे थी ऐं इस्तेमालु कयल कपिड़नि मां बि। रिली मुकमिल करण खां पोइ उन ते पटनि जो कमु कयो वञे थो, जेकी रिली जे चइनी तरफ़नि खां चाढ़िया वञनि था। पटनि जे मथां वरी गुॾी चाढ़ी वञे थी, जंहिंसां रिलीअ में वधीक सूंहं अची वञे थी। टुक वारी रिली उत्तर सिंध में तमामु घणी मशहूरु आहे, जंहिं जे ठहण जो कमु घणो लाड़काणे में थिए थो। टुक जी रिली ॾेह त छा, पर परॾेह में बि मोकिली वञे थी। टुक वारी रिलीअ ते ॿियनि रिलियुनि जे बनिस्बत वधीक महिनत थियल हूंदी आहे, जंहिं जे ठाहिण में बि घणो वक़्तु लॻे थो। टुक वारी रिलीअ जे मथे तह वारे कपिड़े खे जॾहिं डिज़ाइन ॾियण लाइ कटियो वञे थो, त उहो मरहलो तमामु नाज़ुक ऐं तवजा तलब हूंदो आहे, जंहिं में औरतूं तमामु घणे एहतियात सां सुई ऐं सॻे खे हलाइनि थियूं ऐं नज़र जी हिक टिक बीहारण सां टोपे खे मोतियुनि जहिड़ो जड़ाव ॾियनि थियूं। सिंधी सकाफ़त में इहा शइ बि ज़रूरु नुमाया आहे त आयल महिमान जे आदर भाव करण लाइ संदन शान में खट ते रिली विछाई वञे थी ऐं वञण वक़्तु ख़ैसि सूखड़ीअ तौरु रिलीअ जो तोहफ़ो बि ॾिनो वञे थो। टुक वारी रिलीअ ते बारीक बीनी ऐं महिनत सां कमु थियल हूंदो आहे। रिलीअ जी कटाईअ जे लाइ वरी मख़सूस टोलो धार हूंदो आहे, जेकी सिर्फ़ु कटाई जा पैसा वठनि थियूं ऐं उन खां पोइ जो कमु वरी ॿियूं औरतूं कंदियूं आहिनि, जंहिंमें हेठें तह ते कटिंग वारो तह पूरी तरह सां बीहारणु ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे। अक्सर ॾिठो वियो आहे त रिलीअ जो पोरियो औरत हर घर में करे थी, का शौक़ तहत या वरी मजबूरीअ तहत। ॾखण सिंध में तलहार जी रिली बि तमामु घणी मशहूरु आहे ऐं थर जी रिलीअ जा त नमूना मुख़्तलिफ़ ऐं वणंदड़ हूंदा आहिनि। ख़ासि तौर ते मिठी ऐं ॾीपलो बि रिलीअ जे हुनर में तमामु घणो मशहूरु आहे, जेको अक्सर कुल्ही, माड़ीचा ऐं मेघवारनि जे घरनि में थिए थो। घरनि जी सजावट में रिलीअ खे तमामु घणो इस्तेमालु कयो वञे थो। अॻ में रिली सिर्फ़ु खट ते विछाइण में इस्तेमालु थींदी हुई, पर अॼुकल्ह सिंगल बेड ऐं डबल बेड ते विछाइण में रिलीअ जो इस्तेमालु कयो वञे थो। रिलीअ जी डिज़ाइन में विहाणनि जा कवर बि ठाहिया वञनि था ऐं टुक वारी डिज़ाइन औरतूं कपिड़नि जी ॻिची, ॿाहुनि
ऐं रए ते बि कराइनि थियूं। रिली सूखड़ीअ तौर बि ॾिनी वेंदी आहे ऐं नियाणियुनि खे अक्सर ॾाज में बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि। थर जूं रिलियूं सॼी सिंध तोड़े दुनिया में मशहूरु आहिनि। सिंध जूं रिलियूं दुनिया में थींदड़ सक़ाफ़ती नुमाइश में बि रखियूं वञनि थियूं। अक्सर परॾेही सयाह सिंध मां सूखड़ीअ तौरु रिली ऐं अजरक वग़ैरह खणी वञनि था।